जी नाज़रीन, सेवण भरिसां गुज़िरियल ॾींहुं गांइचा बिरादरी में जेको सो जहिड़ो थियो, जंहिंमें गोलियूं लॻण करे 6 ॿारनि जी माउ नौजवान जेका सा औरत क़तलु कई वई। अॼु असां उन्हनि जे वारसनि वटि पहुता आहियूं। संदसि हिते असां सां उनजो मुड़ुसु, उनजो वाल साहिबु ऐं ॿिया रिश्तेदार ऐं पाड़ेसरी मौजूदु आहिनि। सबब सही हुआ जो हो असां में नदरूं कंदो हो, असां हुनखे घर में मना कई। उन ते तकरार वधाए चई तव्हांखे न छॾींदुसि दमा रहियो। उन ते इहो करे कीस वियो हनीफ़ो। ॿियो उर्सो 9:30 10 जो त वाक़ियो आहे। हा, उहे टाइम जो वाक़ियो आहे। माण्हू टे हा साईं, टे माण्हू आहे, मोहम्मद हनीफ़ो, उर्सो ऐं बख़्तावर। टे माण्हू आहे माई। उहे जंहिं महिल असांजे घर लथा, असां वेठा हुआसीं। असां ते कब्ज़ो करे आहे। हुन असांजे उर्से असांखे पले ॿाहिरि उन मंझि बंदूक सिधी करे वेही रहियो। बाक़ी हनीफ़ो जेको हुयो उहो मुंहिंजी धीउ खे बंदूक हणी वियो। जी उहो शाह जा कड़ा मदानी से वेठल आहिनि, जबल जे इलाइक़ो शाह गुदिरे खां मथे। ज़ोरी करे घर में पियो, ज़ोरी करे घर में पियो त असीं वेठा हुआसीं। असांखे धिका ॾेई ड्राथाई, मुंहिंजी धीउ खे गोलियूं हयईं। असां घर में वेठा हुआसीं, पंहिंजे ज़ोरी करे चई घर में पियो। पोइ असां किरी पियासीं। पोइ हुनखे गोलियूं हणी वरी हिन रस्ते तां भॼी वियो। असां उर्सो बख़्तावर हनीफ़ो इहे असीं वेठा हुआसीं। असांखे चे मथां जी बीठा हिकिड़ो ॿिया हेॾां मुंहिंजी भेण खे मारियऊं, रे वाली गोलियूं सिधियूं हयूं। बेगुनाही न को गुनाह न को ॻाल्हि, बेगुनाही असांजी भेण खे मारे हलिया आया। असां उहे माण्हू सुञाता, असांजी भेण खे खाली विली मारे आहे। असां मौजूदु वेठा हुआसीं, जंहिं हनीफ़ो गोलियूं हलायईं ऐं उर्सो उहो असां ते माउज़र सिधो करे झलियईं। को चुरंदो त मारींदोमांसि, को बि न चुरे। बाक़ी हीअ माउ उथी तंहिंखे 2 गोलियूं हयूं, सा बि किरी पई। बेदर्दीअ सां हूअ पए ज़ालुम हनी पे गोलियूं हयूंसि, मुंहिंजे घर वारीअ मारियूं, साहु कढियूं, पटीअ ते हलियो हुयो। हा, बख़्तार माई हिकिड़ी माई औरत हनीफ़े जी घर वारी, कुझु बि कोन को घर न मञा छल हुई त घर ॾे असां न ईंदा। जी भाणजी हुई, माना राह गुनाह मारिया, अहिड़ी का बि ॻाल्हि न हुई। हुते उन विझां ॿार आहिनि उहे सभु रूड़ियूं था कनि पिया घर में। ॿुधी बाक़ी इहा वजह आहे जो ओॾां जा परे जा माण्हू जेके आहिनि ईअं अचे नथा सघनि कंहिं सहारे खां सवाइ। उहो अपील था कयूं असां त हुकूमत असां ॿुधाईंदासीं, जो बि ज़ाहिर छो त उहो असां सां इंसाफ़ु कंदी हुकूमत। ॿियो असां ग़रीब माण्हू छा करे था सघूं। ॿुधी कल्ह खां वठी असां ईअं परेशान लॻा पिया आहियूं, ईअं का बि का ख़बर ई नथी पए जान जी। अॼु बि विया आहियूं हुते, फार कराई आहे सभु कुझु, चेकी बि थी आहे। हिन सां न थी आहे, असां सां थी आहे। हिते ॿियो केर बि कोन, हिन जो सहारो असांजे सहारे सां वेठा आहिनि। असांजी बेअदबी थी आहे, असांजो पंहिंजे ॻोठ जी बेअदबी थी आहे। अहिड़ो वाक़ियो छो आहे, कॾहिं बि सभु कुझु चवंदो त हीअ आख़िर अहिड़ा निसत हुआ जेको अहिड़ो वाक़ियो छो आहे। हिननि का मालिकी हिननि जी नथा कनि, हिननि जे सहारे, असांजे सहारे, ख़ुदा जे सहारे, असांजे सहारे। साईं असां केर बि हिते साण ई कोन हुआसीं ओॾी महिल। मां बाने पीढ़ीअ ते वियल हुउसि। ॿिया जेका बि हुआ हिते जासूसीअ कमु कयो आहे। जेको जासूसी आयो आहे हिते त जो केर बि ॻोठ में पैर कोन्हे। पोइ उन खां बाद पोइ इहा वार थी आहे, इहो क़तलु छो आहे, इहा ॻाल्हि थी आहे। असां मां केरु कोन हो, ॿार बच्चा के हुआ त हुआ, बाक़ी नर ॿूटी कान्हे, नंढड़ा ॿार के हुआ त हुआ, वॾो केर बि कोन हो। हे माण्हू बि कोन हो, उन कोटीअ ॾे हो, बसि ॿार हा उन्हनि में अचे पिया ॼण भेलाड़ो अचे पियो सम्झो। उते धक हणी माई वीचारे खे क़तलु करे विया खामखा, मालिकनि जो चवंदा खामखा। जी नाज़रीन, सेवण भरिसां गुज़िरियल ॾींहुं बेदर्दी सां 6 ॿारनि जी नौजवान माउ खे क़तलु कयो वियो। असां अॼु उन्हनि वारसनि वटि पहुता आहियूं। जेका मक़तूल आहे उनजी वालिद अमड़ भेण, उनजा मुड़ुस ऐं हितां जा जेके पाड़ेसरी आहिनि उहे असां सां मौजूदु आहिनि। उन्हनि जूं हितां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त बाअसर जवाबदार घर में मनह करण तां, घर में न अचण तां जेको आहे सो हुन जेको आहे ॾमेरजी करे असांजे घर में घिरी
भिड़ी करे असांजी जेका असां नौजवान औरत खे बेदर्दी सां क़तल करे आसानी सां फ़रार थी विया। हिननि वज़ीर आला सिंध DIG हैदराबाद SSP जामशोरो ASP सेवण खां मुतालबो कयो त असां ग़रीब मिसकिन माण्हू जेको आहे असां इंसाफ़ कयो वञे ऐं जेके जवाबदार आहिनि जेके मक़तूला खे क़तल करे सरियाम जेको आहे सो पंहिंजो काछे तरफ़ जेको फ़रार थी विया आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे ऐं जेके बि उन्हनि जा हिते सहूलियतकार आहिनि जिन जे मदद सां उहे हिते रहिया आहिनि हिननि जेको आहे सो मुतालबो SP जामशोरो कयो त उन्हनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो। कैमरामैन शिराज जतोई सां गॾु रियाज़ हुसैन जमाली धरती TV 7।